हमारे सिरिया सिंध काज़ न्यूज़ सॻियूं मां रिपोर्ट करे रहियो असांजो नुमाइंदो अख़्तियार अहमद सियाल। सॻियूं भरिसां ॻोठ सूमर खोखर में जुनूनी मुड़ुस घर जो राशन घुरण तां पंहिंजी नौजवान घरवारी खे कुहाड़ियुनि जा वार करे मनगीण करे छॾियो। औरत जे वारसनि आचर खोखर, रियाज़ खोखर, मुख़्तियार खोखर मीडिया सां दाहींदे चयो आहे त असांजे नौजवान नारी शमशाद खोखर पंहिंजे मुड़ुस इरफान खोखर खां घर जे राशन जी घुर कई त संदसि मुड़ुस घरवारी खे कुहाड़ियुनि जा वार करे मनगीन करे छॾियो। हिननि वधीक ॿुधायो त असांजी ॾे वठि वारो रिश्तो थियल आहे। कुझु ॾींहं पहिरियां बि असांजी नियाणी ते संदसि मुड़ुस ऐं ॾेरनि तशदुद कयो हो ऐं असां तरफ़ां ॾिनल नियाणी खे ॾाज बि मुड़ुस विकिरो करे खाई वियो आहे। उन बाद असां पंहिंजी छोकिरी खे घर विहारियो हुयो, जंहिं बाद सरवर तुनियो ज़िमेवारी खणी छोकिरी साहुरनि खे वापसि ॾियारी ऐं हिकु ॾींहुं गुज़रण बाद असांजी नियाणी खे कुहाड़ियुनि जा वार करे मरगीण करे छॾियो। हिननि वधीक ॿुधायो त इल्ताफ़ खोखर, रमज़ान खोखर, इरफान खोखर वारा प्लानिंग सां सरवर तुनियो खे विच में आणे ऐं नियाणी खे क़तल करण जो मनसूबो कयो, पर मौजज़ाने तौरु बची वई। एहतियात कंदड़ IG सिंध ऐं SSP खेरपुर खां मुतालबो कयो आहे त मथे ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।